अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। आबादगार दोस्तों, काफ़ी आबादगार असां खां जेको आहे हारी कार्ड ऐं वीट सब्सिडी जे बारे में अञा ताईं पुछा कंदा रहनि था। अॼु मूं सोचियो त हिकिड़ी तफ़सीलन तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। सभिनी खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे त वीडियो जेकॾहिं तव्हांजे कम जी हुजे त महिरबानी करे लाइक शेयर ऐं फॉरवर्ड ज़रूरु कजो, शेयर ज़रूरु कजो त जीअं ॿियनि आबादगारनि जी बि रहनुमाई थी सघे। हीअ असां तव्हांजे लाइ महिनत इन करे कंदा आहियूं त का शइ तव्हांखे सही नमूने सां सम्झाए सघूं। गवर्नमेंट ऑफ सिंध 2025 में हिकिड़ा 2 ऐलान कया हुया, जंहिंमें हारी कार्ड जो प्रोग्राम हुयो, ॿियो हुयो ग्रोवर्स वीट सब्सिडी प्रोग्राम, जंहिंमें 55 अरब रुपया गवर्नमेंट ऑफ सिंध रखिया हुया। उन में छा हुयो त उन जे 1 खां 25 एकड़ वारनि आबादगारनि खे उहा सब्सिडी जो ऐलान कयो हुयो गवर्नमेंट ऑफ सिंध, त 1 एकड़ खां 25 एकड़ जंहिंजा मतिलबु हूंदा बनी हूंदी, उन्हनि खे असां हारी कार्ड बि ॾींदासीं ऐं उन सां गॾु जेको आहे फ़ी एकड़ ते 1 बोरी DAP ऐं 2 बोरियूं यूरिया गवर्नमेंट ऑफ सिंध उन्हनि जी पेमेंट ॾींदी। मतिलबु 8,000 रुपया यूरिया जी मद में 2 बोरियुनि जी ऐं 14,000 रुपया तव्हांखे जेको गवर्नमेंट ऑफ सिंध ॾींदी DAP जी मद में। मतिलबु 1 एकड़ ते तव्हांखे जेको आहे 22,000 रुपया गवर्नमेंट ऑफ सिंध ॾींदी। हाणे मसइलो छा थियो आहे या छा सिचुएशन आहे हींअर ताईं, त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि असां सम्झाइण जी कोशिशि कयूं त इहो ऐलान मतिलबु सेप्टेंबर में थियो हुयो। इन जी आख़िरी तारीख़ 31 अक्टूबर 2025 रखी हुई, पोइ वरी जेका डेट चेंज करे वधाए करे 8 नवंबर 2025 रखी वई हुई। हाणे मसइलो छा थियो, जो इहो प्रोग्राम हारी कार्ड ऐं सब्सिडी प्रोग्राम जे लाइ हुयो, त हिकिड़नि माण्हुनि हारी कार्ड जे लाइ फार्म भरायो त उन्हनि खे सब्सिडी जा पैसा कोन मिलिया, हिकिड़नि उन्हनि खे कार्ड मिलियो, हिकिड़नि जस्ट सब्सिडी जो फार्म भरायो त उन्हनि खे हारी कार्ड वग़ैरह कोन मिलियो। हाणे हींअर जेका सिचुएशन आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। त हाणे छा आहे, हारी कार्ड त आबादगारनि वटि आहे, हारी कार्ड जो फार्म उन्हनि सबमिट करायो पर उन्हनि खे हारी कार्ड कोन मिलियो, हिकिड़ो इहो मसइलो आहे। ॿियो, हारी कार्ड मिलियो पर उनखे को बि पेमेंट कोन मिली, मतिलबु उन्हनि जो हारी कार्ड में कंहिं बि क़िस्म जी पेमेंट कोन आई। ॿियो आहे त हारी कार्ड मिलियो पर उन में नाले जी मिस्टेक हुई, ठीकु आहे। वरी हारी कार्ड मिलियो त उन में CNIC जी मिस्टेक हुई। वरी हारी कार्ड मिलियो त उन में फोती कोटा जो मसइलो हुयो, जेको मतिलबु को आबादगार वग़ैरह फोत थी वियो त उन जो जेको आहे हारी कार्ड न मिलियो। उन खां पोइ हारी कार्ड मिलियो त उन में जेको आहे फिंगर प्रिंट जो मसइलो थी वियो। वरी हारी कार्ड मिलियो त हारी कार्ड में जेको आहे एक्टिवेशन कोड जो मसइलो अची वियो। हारी कार्ड मिलियो पर उन में DAP जी पेमेंट मिली सिर्फ़ु। हारी कार्ड मिलियो उन में DAP जी बि पेमेंट कोन मिली। हारी कार्ड मिलियो पर उन में यूरिया जी पेमेंट कोन मिलियो। हाणे इहे सभु मसइला आहिनि। हींअर जेको वरी जेको आहे, माना हारी कार्ड त मिलियो, तव्हांखे को मैसेज वग़ैरह कोन आयो, तव्हांखे का पेमेंट कोन मिली, इहे सॼा मसइला आबादगारनि जे विच में फिरनि पिया था। माना जेकॾहिं 10% आबादगारनि खे मिली त 20% आबादगारनि खे का सब्सिडी बि कोन मिली, हारी कार्ड कोन मिलियो। जेकॾहिं 20% खे मिली त 15% आबादगारनि खे हारी कार्ड बि कोन मिलिया ऐं सब्सिडी जा पैसा वग़ैरह का शइ कोन मिली। हाणे वरी सिलसिलो जेको बारदाने जो आयो आहे, त गवर्नमेंट चयो आहे त असां वॾी जेका बोरी हूंदी आहे 100 किलो वारी, उन ते असां तव्हांखे ॾींदासीं 100 रुपया, ऐं जेका 50 किलो वारी 1.25 मण वारी बोरी हूंदी, कटो हूंदो, उन ते असां तव्हांखे आबादगारनि खे ॾींदासीं 60 रुपया। 50 या 60 रुपया इहो तव्हां तसदीक करे वठिजो, वीडियोज़ पियूं आहिनि उन्हनि ते तव्हांखे तसदीक करे वठिजो। हाणे आबादगारनि ॾे मैसेज आया आहिनि। हाणे छा सिलसिलो थींदो, त जेकॾहिं मिसाल तव्हां पंहिंजे आम बारदान में बोरियूं भरे करे, उहा बोरी मतिलबु 100 किलो जी हुजे या जेको आहे 50 किलो जी हुजे, तव्हां उते भरे जमा कराईंदो त तव्हांखे 3500 रुपए जे हिसाब सां फ़ी मण 3500 रुपए जे हिसाब सां प्लस में 50 रुपया वारो कटो, 50 रुपया कटेजा या 100 रुपया कटेजा, उन हिसाब सां तव्हांखे गवर्नमेंट तव्हां खां वठंदी, उन जी तव्हांखे पेमेंट ॾींदी। माना कैश तव्हांखे, मुंहिंजे ख्याल में तव्हांखे पेमेंट ॾींदी, तव्हांखे जेको आहे बारदानो वग़ैरह कोन ॾींदो। हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे त फ़ी एकड़ ते तव्हां 12.5 मण, जेकॾहिं तव्हांजा 25 माना एकड़ आहिनि त 12.5 खे पाण 25 सां ज़र्ब कंदासीं। जेकॾहिं तव्हांजा 17 एकड़ आहिनि त माना 12 खे पाण 17 सां, 12 आहिनि त 12.5 खे माना 12 सां ज़रब कंदासीं, 14 आहिनि 15 आहिनि, ईअं तव्हां फ़ी एकड़ खे 12.5 जे हिसाब सां ज़रब कंदो त तव्हांखे 3500 रुपए जे हिसाब सां गवर्नमेंट पेमेंट ॾींदी। हाणे जेका हींअर सिचुएशन आहे, आबादगार चवनि था असांखे यूरिया जी पेमेंट कोन मिली आहे, त आबादगार दोस्तो, गवर्नमेंट ऑफ सिंध चए थी त असां 55 अरब रुपए जी इहा सब्सिडी ॾेई छॾी आहे।
अलमियो इहो आहे त इन जे हवाले सां गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां को बि बयानु, को बि मैसेज, को बि मतिलबु ब्रीफिंग कोन थी अचे। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां ज़राअत वारे पासे था वञो, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफिस, उहे चवनि था असांखे ख़बर कोन्हे को। बैंक वारे पासे था वञनि था त उहे चवनि था असांखे ख़बर कान्हे का। हाणे तव्हां सिर्फ़ु और सिर्फ़ु इहो करे सघो था, जेकॾहिं तव्हांखे हारी कार्ड आहे उहो सिर्फ़ु ATM में चेक करे सघो था। जेकॾहिं नेक्स्ट का सब्सिडी ईंदी तव्हांखे इन हारी कार्ड में मिलंदी। को डिज़ास्टर अची थो वञे, को तबाही ॿोॾ वग़ैरह अची थी वञे, उन में जेकॾहिं गवर्नमेंट का ऐलान कंदी, को रिलीफ, को फंड, का सब्सिडी ईंदी, तव्हांखे इनखे हारी कार्ड में मिलंदा। उन खां अलावा जेकॾहिं तव्हांखे मतिलबु वणनि ते या साड़ियुनि ते का सब्सिडी गवर्नमेंट ऑफ सिंध ॾींदी त उहो जेको आहे तव्हांखे गवर्नमेंट इन हारी कार्ड में ॾींदी। तव्हांजे कम जो असां बार बार चऊं पिया त हारी कार्ड आहे। हींअर जिन खे यूरिया जी पेमेंट न मिली आहे उन जे बारे में तव्हांखे क्लियर ॿुधायूं था त गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां जेसीं ताईं को बयानु, का ब्रीफिंग नथी अचे त छो कोन मिलिया आहिनि, इन तेसीं ताईं असांखे का ख़बर कोन्हे को। असां जो सोर्स हूंदो आहे गवर्नमेंट जा प्लेटफार्म, गवर्नमेंट जा जेको बयानु हूंदो, को मिनिस्टर बयानु ॾिए, को मतिलबु गवर्नमेंट जो को नुमाइंदो बयानु ॾिए, त असां तव्हां वटि उहा ख़बर ॿुधाईंदासीं। जिन खे DAP जा पैसा मिलिया आहिनि उहे ख़ुशनसीब आहिनि, जिन खे DAP यूरिया जा पैसा मिलिया आहिनि उहे ख़ुशनसीब आहिनि, जिन खे हारी कार्ड मिलियो आहे ऐं सब्सिडी जा पैसा मिलिया आहिनि उहे ख़ुशनसीब आहिनि, जिन खे हारी कार्ड मिलियो आहे, सब्सिडी जा पैसा न आहिनि मिलिया, उहे पंहिंजी क़िस्मत खे चवनि। इहे असांजे लाइ मुक़दर आहिनि। बैंकनि जा धिका, ऑफिसनि जा धिका, ऑफिसर तव्हांखे रिस्पॉन्स कोन कंदा, इहे असांजे इदारनि जो अलमियो रहियो आहे। इहो असांजे इदारनि जी हालति रही आहे। पर ॾिसो, सब्र सां, तहमुल सां ऑफिसरनि सां मिलो, उन्हनि खे एप्लीकेशन ॾियो, बैंक में एप्लीकेशन ॾियो, उन्हनि खे दरख़्वास्तूं लिखी ॾियो, मोतबर महज़िब तरीक़े सां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो, साईं हीउ असांजो मसइलो हल कराए ॾियो। पर जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं ट्रांसपेरेंसी जी त ॾिसो, इंसाफ़ असांजे मुल्क में जेतिरो आहे उहा तव्हांखे ख़बर आहे। अलाह करे इंसाफ़ हुजे, ऐं आहे बि सही त उहा काफ़ी आबादगारनि खे बि ख़बर आहे, काफ़ी असांजे सचनि ऐं सिद्धनि माण्हुनि खे ख़बर आहे। सो हाणे पोज़ीशन इहा आहे त यूरिया जी पेमेंट जे हवाले सां असांखे का बि ख़बर कोन्हे को। छो त असांखे ख़बर हूंदी त असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं। जेका असां वटि इंफॉर्मेशन हूंदी आहे, काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट आया विया, उन जे बारे में का गवर्नमेंट खां केरु पुछा करण वारो कोन्हे को सम्झणु, को ॿुधण वारो कोन्हे को। ठीकु आहे। असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं गवर्नमेंट जे बिहाफ ते। बाक़ी ज़राअत वारा आहिनि, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट वारा, उन्हनि जी ऑफिसनि में वञो, उन्हनि खे ॿुधायो पंहिंजे फसलनि जे मसइलनि जे बारे में, पंहिंजे पाणी जे मसइलनि जे बारे में। उहे वॾियूं दावाऊं था कनि त असां वटि लेब्स बि आहिनि, असां वटि जेको आहे हर शइ ओके आहे, असां आबादगारनि ॾे वेंदा आहियूं। तव्हांजो हिकिड़ो आहे एकड़ त बि उन्हनि वटि पुॼो तव्हां। जेकॾहिं तव्हांजा 100 एकड़ आहिनि, तव्हांजा 50 एकड़ आहिनि, तव्हांजा 30 एकड़ आहिनि, उन्हनि ॾे वञो, उनखे ॿुधायो असांजे फसलुनि में हीउ मसइलो आहे, असांजे जेको आहे ॿनियुनि में हीउ मसइलो आहे, असां सां अहिड़े ज़राअत जे हवाले सां मसइला आहिनि, उहे तव्हां उनखे ॿुधायो। सो इहा हिकिड़ी नंढड़ी ब्रीफिंग आहे। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कयो। जिन खे कार्ड मिलिया आहिनि उहे पंहिंजो कार्ड संभाले रखनि। इहो कार्ड तव्हांजो 5 सालनि जे लाइ हलंदो। जिन खे न आहिनि मिलिया उहो प्रोसेस में आहिनि। कार्ड तव्हां बैंक जो चकर लॻायो, बैंक मां तव्हांखे थी सघे कार्ड मिली वञनि। हीअ मुंहिंजे ख़्याल में तफ़सील लाज़मी आहे, माना ज़रूरी आहे, या जेका आहे काफ़ी आहे। पर जेकॾहिं इन जे बावजूदि बि तव्हांजा सुवाल हुजनि त तव्हां कोशिशि करे कमेंट्स में लिखिजो, त असां जेको आहे तव्हांखे सम्झाइण जी, तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं। सो इहे ई हाल वाल हुया। असां चयोसीं त वीडियो तव्हांखे लाज़मी ठाहे ॾेखारियूं, तव्हांखे ठाहे ॿुधायूं त तव्हांजे इल्म में इहे ॻाल्हियूं अचनि। सो काफ़ी आबादगरनि खे पहिरियां बि गुज़ारिश कयो आहे त असांजे लाइ जेको आहे हींअर जेके हालात आहिनि, अॼु माना 458 रुपया या 466 रुपया, 462 रुपया, सॉरी 466 न बल्कि 462, 456, 459, 460 किथे इहे रेट हलनि था पेट्रोल जा। आबादगार कीअं थ्रेशिंग करनि, आबादगार कीअं मतिलबु पंहिंजे जेको आहे फसलुनि जे कनि, पोखी ख़रीफ़ सीज़न जूं कनि, इहे सॼा वॾा मसइला आहिनि। इहे मसइला असांजे लाइ अॻिते ईंदा रहंदा। इन्हनि खां परेशान न आहे थियणो। इन्हनि खे कीअं मुंहुं ॾियणो आहे, इहा तव्हांखे पाण खे प्लानिंग करणी आहे। असां सभिनी खे प्लानिंग करणी आहे। गवर्नमेंट खे प्लानिंग करणी आहे, गवर्नमेंट जे इदारनि खे प्लानिंग करणी आहे। सो उमेदु आहे अलाह साईं असांजे पाकिस्तान मुल्क खे क़ाइमु दाइमु रखे। ऐं जेकॾहिं तव्हां मिसाल असांजो चैनल ॾिसंदो त तव्हांखे रोज़ बरोज़ असां जेको आहे अपडेट कंदा रहंदा आहियूं। चैनल खे विज़िट कयो। गवर्नमेंट ऑफ पंजाब ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जे मुतालिक़ तव्हां छा था चओ त उन्हनि जे कम में केतिरो फ़र्क़ु आहे। गवर्नमेंट ऑफ पंजाब जूं सब्सिडीज़ ॾिसो, ट्रैक्टर ते, हरनि ते, ॿिज ते, फर्टिलाइज़र ते, उन खां अलावा पेस्टिसाइड ते, ऐं स्प्रेयर मशीन ते, सभिनी शयुनि ते मिलनि थियूं।
अलाह साईं सिंध गवर्नमेंट खे बि तौफ़ीक़ ॾिए त आबादगारनि जो जेको हाल पूरो लॻो पियो आहे इन हाल खे जेको आहे बेहाल न करे, इन हाल खे बहाल करे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो खे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। पाकिस्तान पाइंदाबाद।